दोस्तों, असांजो सफ़र मस्जिद जारियाना जे तरफ़ जारी आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मस्जिद जारियाना मके खां तक़रीबन 26 किलोमीटर परे ताइफ़ जे वेझो वाक़ियो आहे। अल्लाह पाक हिन जॻह खे इज़त ऐं शान अता कयो आहे। तव्हां बि हितां खां उमिरे जो इहराम ज़रूर ॿधिजो ऐं इहो शरफ़ ज़रूर हासिल कजो, छाकाणि त मके जे फ़तह खां पोइ असांजे प्यारे नबी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने ताइफ़ खे फ़तह करण खां पोइ वापसीअ महिल हितां खां उमिरे जो इहराम ॿधणु फरमायो हुयो। रिवायत में अचे थो त हिन पाक जॻह तां 300 नबी सगोरनि मस्जिद जारियाना जे जॻह खां उमिरे शरीफ़ जो इहराम ॿधणु फरमायो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने पंहिंजे बाबरकत असा मुबारक खे जारियाना वारी जॻह ते ज़मीन में खोड़ियो, जंहिंमां पाणीअ जो हिकु चिश्मो वही निकितो जेको तमामु थधो ऐं मिठो हुयो। हज़रत सैयदना इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताइफ़ खां वापसीअ ते हिते तरसिया, माले गनीमत हिते तक़सीम फरमायो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने 28 शवाल ते हितां खां उमिरे जो इहराम शरीफ़ ॿधणु फरमायो। पाकिस्तान समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा हाजी ऐं ज़ाइरीन जेकी हिकु भेरो मके जे हदुनि में दाख़िल थी चुका आहिनि ऐं उमिरो शरीफ़ अदा करे चुका आहिनि, जेकॾहिं उहे ॿीहर उमिरो करणु चाहिनि था त उन्हनि वटि इहराम ऐं उमिरे जे नियत करण लाइ ऑप्शन मौजूदु आहिनि। मस्जिद आयशा याने तनईम ॾांहुं वञी सघनि था, जेका मस्जिद हराम खां 12 किलोमीटर परे आहे। मके में रहंदड़ माण्हुनि ते इहो वाजिबु आहे त उहे हरम जे हदुनि मां निकिरी इहराम ॿधी नियत करे ऐं पोइ ॿियो उमिरो कनि। आम तौर ते मस्जिद आयशा खां इहराम ॿधंदा आहिनि, जिते हाजियुनि लाइ पहुचणु निस्बतन मस्जिद जारियाना खां आसान आहे ऐं शरीयत मूजिबि मस्जिद आयशा मां इहराम ॿधण में को बि हर्ज नाहे। मस्जिद जारियाना हिकु त हरम शरीफ़ जे हदुनि खां बिल्कुलु ॿाहिरि आहे, ॿियो त असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु भेरो हिन जॻह खां इहराम ॿधणु फरमायो हो। उन जे करे हिन उमिरे शरीफ़ जी अहमियत ॿीणी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमिरे शरीफ़ जो इहराम ॿधण खां पोइ राति जो जारियाना खां निकिता ऐं उन राति मके में दाख़िल थिया, पंहिंजो उमिरो पूरो कयाऊं, पोइ साॻे वक़्तु मके मां निकिता ऐं सुबुह जो जारियाना पहुता। उन्हीअ करे जॾहिं मके जा रहवासी हिन जाइ खां इहराम ॿधंदा आहिनि त उनखे वॾो उमिरो चइबो आहे, ऐं जॾहिं उहे मस्जिद आयशा खां इहराम ॿधंदा आहिनि त उनखे नंढो उमिरो चवंदा आहिनि। अचो त हाणे तव्हांखे मस्जिद जारियाना में जेकी गुसलखाना, वाशरूम, वुज़ूअ जूं जॻह ठहियल आहिनि उहे ॾेखारियूं। हे साम्हूं ॾिसो, हर तरफ़ गुसलखाना ठहियल आहिनि, वाश बेसन लॻल आहिनि, वुज़ूअ जे लाइ बीही वुज़ू करण जे लाइ इंतिज़ाम थियल आहे, वेही वुज़ू करण जे लाइ इंतिज़ाम थियल आहे। हिन हर हिकु वाशरूम में शावर सां गॾु कंहिं में WC आहे, कंहिं में कमूड लॻल आहे। तमामु वॾे पैमाने ते हे वुज़ूअ जूं जॻह ठहियल आहिनि। हे मस्जिद जारियाना जिते असां अॼु हरम शरीफ़ खां आया आहियूं। इहराम ॿधी इहराम जी नियत करे इहराम जा नफ़िल पढ़ी वापसि असां हरम शरीफ़ वेंदासीं त जीअं असां उमिरे जी सआदत हासिलु करे सघूं। दोस्तो हीअ ॾिसो, हे शीशा लॻल आहिनि, आहीना, उन्हनि में नज़र थी पवे पूरीअ तरह तव्हां पंहिंजो लिबास ढके सघो था, पाण खे ॾिसी सघो था, इहराम पाए सघो था, तड़ करे सघो था।
वज़ू करे सघो था। पाणी तमामु थधे जो इंतज़ाम VIP फस्ट क्लास थियलु हुयो। अल्हम्दुलिल्लाह असांखे ॾाढो उते सुकूनु मिलियो। असां सां गॾु हुजो। हाणे असां मस्जिद शरीफ़ जे अंदरि दाख़िल थी रहिया आहियूं। मूंसां ॿिया भाजी साहिबान गॾु हुया। दोस्तो, असां तव्हांखे यादि ॾियारींदा हलूं, ही हज 2025 जे मौक़े ते असांजी वीडियो रिकॉर्ड थियल आहे। मस्जिद जोराना जे अंदरि असां दाख़िल थिया आहियूं। असां सां गॾु हाजी एहसान माटी ऐं अब्दुल गफ़ूर जागीराणी, मोहम्मद इस्माइल गुजर ऐं अब्दुल सत्तार, हाजी अब्दुल सत्तार ख़ासकेली, लुकमान, तमामु प्यारा माण्हू आहिनि जेकी असां सां गॾु आहिनि। ऐं हाणे असां बिल्कुलु बि दाख़िल थी रहिया आहियूं मस्जिद जोराना जे अंदरि। जेको वॾो हॉल आहे उन में हिते असां उमिरे शरीफ़ जा वाजिब नफ़िल अदा कंदासीं, एहराम जी नियत कंदासीं, पोइ असांजी वापसी हूंदी हरम शरीफ़ ॾे। वापसी महिल असां हरम शरीफ़ में इंशा अल्लाह उमिरो कंदासीं। ही दोस्त आहिनि एहसान माटी, ॿिया दोस्त बि हे साम्हूं इस्माइल गुजर, लुकमान ऐं ही तव्हांजे साम्हूं मां आहियां। ॾिसो मस्जिद जे अंदरि बीठा आहियूं। ही अलाह ताला जो करम आहे जो मुंहिंजे रब असांखे इन जॻह ते बीहारियो आहे। असां किरोड़े शुकराना कयूं था पंहिंजे मालिक जे दर ते। ही मस्जिद जोराना आहे। ही हाजी अब्दुल गफ़ूर जागीराणी हुयो जेको तव्हां ॾिठो। अल्हम्दुलिल्लाह ही आहे औकात नमाज़ टाइम जेको अव्हांखे ॾेखारियूं पिया। मस्जिद जे अंदरि हर टाइम ते नमाज़ थींदी आहे। साम्हूं महराब आहे मस्जिद शरीफ़ जो। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, तमामु पुरसकून जॻह, हिकु अलाह जो घरु। ही हाजी अब्दुल गफ़ूर आहे जेको नफ़िल पढ़े पियो। ही दोस्त असां सां गॾु जेके हाजी साहब आहिनि